नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम सामईन, अज़ीज़ तलबा ऐं तलबात, अॼु असीं जेको मौज़ू मुंतख़िब कयोसीं उहो आहे सुकून, इत्मीनान क़ल्ब। इत्मीनान क़ल्ब कीअं थो हासिलु थिए, उन जूं कहिड़ियूं मशक़ूं आहिनि, कहिड़े तरीक़े सां थो हासिलु थिए, उन ते चंद ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदासूं। तो क़ुरान मजीद में अल्लाह ताला फ़रमायो, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, ख़बरदार मुंहिंजी यादि में इत्मीनान क़ल्ब आहे। अरबी क़वाइद जे रूह सां अला हर्फ़ जेको आहे इहा हर्फ़ तंबीह आहे, यानी कंहिंखे पंहिंजो पाण ॾे घणो मुतवजह करे ऐं ताक़ीद कयोसि उनखे त हीउ कमु हीअं कर, हीउ कमु हीअं कर, इन जो नालो हर्फ़ तंबीह आहे। सो अलाह ताला फरमायो, नुक़्तो हिकिड़ो बयानु फरमायो, क़ानून ॿुधाए छॾियो त ख़बरदार मूं अलाह जी यादि जे अंदरि सुकून आहे। जॾहिं इहा शइ ताक़ीद सां बयानु थी वई त उन मां ॿी शइ ख़ुदि ब ख़ुदि वाज़े थी वई, उहा कहिड़ी त इन खां सवाइ ॿी शइ में इत्मीनान क़ल्ब न आहे। सो असल में सुकून चइजे छाखे थो, सुकून आहे दिलि जो अलाह जी यादि करण सां मक़सदु ॻाल्हि जो त दिलि जो पुरसुकून थी वञणु, चुप थी वञणु, मुतमइन थी वञणु, उन दिलि जे अंदरि इंतिशार न हुजे, दिलि जो हिकु शइ ते बीहजी वञणु, इन जो नालो त सुकून आहे। जेकॾहिं दिलि हिकु शइ ते नथी बीहे बल्कि पंजनि शयुनि या टिनि या ॿिनि या पंजनि या ॾहनि जेतिरियूं बि चओ उन्हनि शयुनि ते बीहंदी, इन खे सॾिबो आहे इंतिशार। हीउ जेको इंसान जो दिमाग़ु आहे इहो दिलि खे मशवरा ॾींदो रहंदो आहे ऐं दिलि हुकुम कंदी आहे सॼे जिस्म खे कमु करण जे लाइ। सो दिलि खे हिकु शइ जे मथां बीहारींदो, हिकु शइ बि उहा जेका अलाह जी यादि आहे, छो त ऐलान अलाह जी यादि जो थियलु आहे, ॿिए कंहिं ज़माने जे कम जो न। पर जेकॾहिं तव्हां दिलि खे हिकु शइ जे मथां उन शइ जे मथां था बीहारियो जेका अलाह जी यादि सां वास्तो नथी रखे, तॾहिं बि इत्मीनान क़ल्ब न थींदो कॾहिं बि। इन जी मां अञा वज़ाहत ॿिए तरीक़े सां कंदुमि, ॾाढी उहा अथेंटिक आहे। सो हीअ अल्फाज़ आहिनि, लफ़्ज़नि ते गौर थोरो ॾियो, पोइ वरी मतिलबु ते था अचूं। त दिलि जो हिकु शइ ते बीहजी वञणु, दिलि जो हिकु कमु करणु, कमु उहो जेको यादि इलाही आहे, कमु उहो जेको रूहानी आहे, उन करण सां इत्मीनान क़ल्ब नसीबु थींदो आहे। बाक़ी जेकॾहिं दिलि हिकु कमु करे थी लेकिन उहो यादि इलाही न आहे, बल्कि उहो ज़माने जो को हिकु कमु आहे, त उन जे अंदरि इंतिशार त पैदा न थींदो लेकिन इत्मीनान क़ल्ब बि पैदा न थींदो। वरी इन लफ़्ज़ खे वरजायां थो त दिलि जो हिकु उहो कमु करणु जेको यादि इलाही सां वास्तो नथो रखे, उन सां इंसान जी दिलि में जेको आहे इत्मीनान क़ल्ब पैदा न थींदो, इंतिशार बि न थींदो, ॿई कम न आहिनि। हाणे वरी ॿियो जेको दिलि खां ॿियो रस्तो, दिलि खां हिक खां वधीक कमु वठणु, दिलि जे अंदरि हिक खां वधीक ख़्यालनि जो दख़ल ॾियणु, इहो वरी इंतिशार पैदा कंदो, सरासर इंतिशार पैदा कंदो। हाणे जेको यादि इलाही सां असांखे इत्मीनान क़ल्ब हासिलु थिए थो, यादि इलाहीअ सां इत्मीनान क़ल्ब जो पैदा थियणु, उन में वरी गहराई आहे त भई असां बग़ैर उस्ताद जे यादि इलाही में मशगूल थियूं था त वरी उन में बि सुकून हासिलु नथो थिए। हा, इंतिशार मां जान छुटे थी, एतिरो फ़र्क़ु पवंदो। इंतिशार मां जान छुटंदी
लेकिन सुकून वरी बि हासिलु न थींदो। सुकून हासिलु थियण जो जेको शर्त आहे न, उहो शर्त हिकिड़ो ई आहे सिर्फ़ु। उहो आहे त पंहिंजी हर एक्टिविटीज़ खे छॾे पंहिंजे रूह सां कनेक्ट थियणु, पंहिंजी हर सरगर्मी खे छॾे ख़्याल जे वसीले सां हिन रूह सां टूचिन थियणु, हिन रूह सां जुड़ी वञणु, इन में ई सुकून क़ल्ब मिले थो। उन खां सवाइ कंहिं ॿिए शइ में सुकून हासिलु न थींदो, लेकिन इंतिशार ख़तमु थींदो। जीअं फ़र्ज़ु कयो तव्हां ज़माने में वेठा आहियो, दुकान ते को कारोबार हलायो था, या ऑफ़िस में वेठा आहियो, कोई कमु पंहिंजो कयो था वेठा, या कंहिं ॿिए कंहिं मश्ग़िले में मौजूदु आहियो तव्हां त उन महिल तव्हांजे ज़हन में 100 ख़्याल अची वेंदो, 100 दिलि तव्हांजी जेको आहे सो ख़्यालनि खे अमल पैरा थियण जी कोशिशि कंदी। पोइ उन में तव्हां इंतिशार जो शिकार थी वेंदो। पर जेकॾहिं तव्हां वरी उतां टुटी करे तव्हां कंहिं हिकिड़ी मूवी ते वेही रहियो, का बि हिकिड़ी ज़माने जी मूवी आहे, उनखे ॾिसणु वेठो, त तव्हांजो हू इंतिशार ख़तमु थींदो, इंतिशार मां तव्हां जान छॾाए वेंदो, लेकिन सुकून क़ल्ब न मिलंदो। सुकून क़ल्ब जे लाइ वरी इहो थींदो त पहिरीं हुन इंतिशार मां निकिरो, उन खां पोइ हीउ जेको रूह जो रस्तो आहे, हीउ जंहिं इंसान जे अंदरि जेको रूह आहे, जेको साहु खणण जो रस्तो आहे, हिन साहु खणण जे रस्ते सां रूह सां इरादे जे ज़ोर ते, ख़्याल जे ज़ोर ते जुड़ी वञण सां तव्हांजे अंदरि हिकिड़ो सुकून पैदा थींदो, कैफ़ियत पैदा थींदी। छो त ॾिसो न, कैफ़ियत छा खे थो चइजे? सुकून ख़ुदि कैफ़ियत आहे न, अल्फाज़ थोरी आहिनि। हीअ कैफ़ियतूं पैदा करणु सवाइ रूह सां जुड़ी वञण जे कंहिं बि रस्ते में न आहे। हाणे जेको सुकून आहे, उहो ख़िदमत ख़ल्क़ सां बि इंसान खे हासिलु थींदो आहे। उहो उन सां ईअं आहे त ॿिए जी तव्हां जंहिं महिल हतल इम्कान मदद कयो था, हतल इम्कान उनखे रिलीफ़ था ॾियो, त उन जा जेके पॉज़िटिव रेज़िस आहिनि, उन जूं जेके दुआऊं आहिनि, उन जा जेके पॉज़िटिव ख़्यालात आहिनि, उहे तव्हांजे मथां असरअंदाज़ थियनि था, जंहिंजे करे तव्हां सुकून में हलिया था वञो। ऐं अलाह ताला ख़ुदि उहे माना इंसान खे अता फ़रमाए थो। छो त ॿिए खे तव्हां सुकून था ॾियो, अलाह ताला हुन जे बदिले में तव्हांखे सुकून थो ॾिए। फ़िलासफ़र तव्हांखे वरी ॿिए तरीक़े सां सम्झाईंदा, भई पॉज़िटिव रेज़िस जो असरु आहे। बहरहाल इहो वरी हिकिड़ो, मां त इन खे चवंदो आहियां फुज़ूल फील्ड आहे, जंहिंमें इहो फ़लसफ़े जे वसीले सां कंहिं बि ॻाल्हि खे सम्झणु। बाक़ी हक़ीक़त इहा आहे त तव्हां जेकॾहिं ख़िदमत ख़ल्क़ कयो था, त अलाह ताला तव्हांखे उन जे बदिले में इत्मीनान सुकून ॾिए थो। ज़माने जा मसाइल आसान थियनि था, उहा ॻाल्हि ठीकु आहे। ॿियो वरी जेको आहे त यादि ख़ालिक़, सुकून हासिलु करण जे लाइ यादि ख़ालिक़, अलाह ताला जी, जंहिंजे लाइ अलाह ताला जो ऐलान आहे, अलाह ताला जी यादि खे कयो, पर हिन रूह जे टूचिन थियण सां, रूह सां जुड़ी वञण सां। हाणे इन जा त तरीक़ेकार आहिनि, घणा आहिनि। पंहिंजे कंहिं उस्ताद खे पकिड़िबो, जंहिंजो इहो सफ़र तइ थियलु हुजे, उन उस्ताद सां जुड़िबो, पोइ उस्ताद उहो इन शइ जूं मश्क़ूं कराईंदो। जॾहिं उहो मश्क़ कराईंदो नी, त उन खां पोइ आसानु थी पवंदो। हीअं ॻाल्हियुनि मां कोन थींदो आहे, पर थोरनि लफ़्ज़नि में इनखे मां सम्झाइण जी कोशिशि कंदुमि त हीअ जेका असांजी दिलि आहे, हीअ जेको असांजो ख़्यालु पैदा थिए थो दिलि मां, इहो ख़्यालु जेको आहे हिकु जॻह ते टिकाइण सां इंसान जे अंदरि सुकून पैदा थींदो आहे। हीउ ख़्यालु पंहिंजे रूह जे नुक़्ते ते टिकाइण सां सुकून पैदा थींदो आहे। हाणे उन जा वरी पोइ तरीक़ा आहिनि, मश्क़ूं आहिनि, ज़रूरु उस्ताद जी घुरिज पवंदी। हिकु निशानदेही थोरी करे था छॾियूं त हीअ दिलि जेका आहे हिकदमि हिकिड़े नुक़्ते ते न बीहंदी आहे कॾहिं बि। पोइ इनखे हिकु नुक़्ते ते ज़ोरी बीहारबो आहे, बीहारबो, वरी उतां निकिरी वेंदो, जीअं उनखे बीहारींदो वरी उतां हटी वेंदो। पोइ इहो इन जी मश्क़ थींदी, उन सां मश्क़ कंदे 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 उन सां उन जे उस्ताद जी, उन जे मुर्शिद जी, उन मतलूब जी रूहानी सपोर्ट बि शामिलु थींदी। पोइ उन ते बीहारंदे 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 आख़िर पोइ जेको इंसान जो दिमाग़ु मशवरा ॾिए थो न, उहो मशवरा ॾियणु घटाए वेंदो, घटाए घटाए आख़िर बंदि बि करे वेंदो। पोइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सुकून आहे। इहो हिकिड़ो शॉर्टकट में रस्तो आहे। हिन में सॼो कमु मश्क़ जो आहे, सॼो कमु जेको आहे उस्ताद जो आहे।
पंहिंजे मुंहं सां वीडियो क्लिपूं ॾिसी ॾिसी मां ॾिठो आहे त कंहिं बि माण्हूअ किनारो कोन लधो आहे, पर नतीजो अञा वरी उलट निकितो आहे हुनजो। तंहिंजे करे इन कमु करण जे लाइ कम अज़ कमु उस्तादु ज़रूरु पकड़ियो ऐं मुर्शिद जंहिंखे चवंदा हुआसीं, जंहिंखे मतलूब सॾियूं था, हादी सॾियूं था, रहबर सॾियूं था, ज़रूरु पकड़ियो। बाक़ी ॿियनि कमनि खे तव्हां वीडियोज़ ॾिसी ॾिसी करे हासिलु करे वेंदो। बाक़ी हीउ जेको इत्मीनान क़ल्ब आहे, हीउ जेको पुरसुकून थियणु आहे, हीउ जेको दिलि जो मुतमइन थियणु आहे, दिलि में अंदरि सुकून जूं कैफ़ियतूं पैदा थियणु, कैफ़ियतुनि जा वरी दर्जात आहिनि, उहे सभु पैदा करणु बग़ैर उस्ताद जे मुमकिन न आहे। उन जे लाइ कोशिशि बि न करे माण्हू, कॾहिं बि कोशिशि न करे। मां इन जो जेको नतीजो ॾिठो आहे, मां पंहिंजे मुशाहिदे में मूं वटि केस काफ़ी आया अहिड़ा ॾिठोसीं जेके बग़ैर उस्ताद जे इहे वीडियोज़ जेके हीअं जो तव्हां सुकून खे ऐं पंहिंजो मुराक़बे खे जंहिं महिल तव्हां सर्च कंदव न त इंडिया जा 5000 माण्हू निकिरी ईंदा जेके वेठा था सम्झाइनि त सुकून हीअं वठो, हीअं वठो, मुराक़बा हीअं कयो, मुराक़बा न योग हीअं कयो। मुराक़बो त असांजो इस्लाम में आहे, तो कम में डिफरेंस घणो आहे, त उहो कयो, हीअं कयो, हीअं कयो, हीअ तसवर कयो, फलाण कयो। बहरहाल इन सां इंसान जा विछड़े थो ऐं रूहानी उनखे जेको सुकून आहे उहो न मिलंदो। योगा सां फिज़िकल एक्सरसाइज़ शामिलु करे उनखे योगा सॾिबो आहे न, याने इन ज़हन जी प्रैक्टिस ऐं फिज़िकली प्रैक्टिस ॿिन्ही खे मिलाए उनजो नालो योगा आहे। त योगा सां इंसान जी सिहत बहितर थी वेंदी, सिहत बिल्कुलु सुठी थी वेंदो, ख़ुशि थी वेंदो, बीमारियुनि खां आजो थी वेंदो। हीअ जेका असां ॻाल्हि था कयूं रूहानी बीमारियुनि जी, उनखां आजो थियण लाइ उनखे उस्तादु पकड़णो पवंदो, जेको उस्तादु उन पेचरनि मां रस्तनि मां वाक़ुफ़ु हुजे, हीअ दिलि जे इंतिशार खे ख़तमु करे ऐं उनखे हिकु त रूहानी सपोर्ट बि थींदी ऐं ॿियो जेको हू मश्क कराईंदो हिकु नुक़्ते ते अचण जी, उहो नुक़्तो रूह जो, ॿियो को नुक़्तो न ठिकर भितर जो न, का बोतल भरे पाणी जो उनजो बि न, कंहिं रोशनीअ जो बि न, न कॾहिं बि न, हीउ नुक़्तो रूह जो। उन नुक़्ते ते बीहारे मश्क कराए कराए उनजे अंदरि ई पावर पैदा। जीअं नंढिड़ो ॿारु आहे हिकिड़ो फ़र्ज़ु कयो, उनखे तव्हां बीहारणु सेखारियो था, त पोइ उनजो तरीक़ो आहे त उनखे पकिड़े छॾींदो, आहिस्ते आहिस्ते हली 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 पंहिंजो पाण पकिड़े बीहिजी वेंदो। त इन तरीक़े सां जेको आहे जॾहिं माण्हू सुकून खे हासिलु कंदो त जेको उहो क़ुर मजीद जो ऐलान आहे, अलाह ताला जो जेको ऐलान आहे, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, बेशक उहा शइ अची हिते फिट बीहंदी, उनखां सवाइ ॿिए कंहिं बि तरीक़े सां, याने यादि इलाही खां सवाइ ॿिए कंहिं तरीक़े सां सुकून क़ल्ब हासिलु नथो थिए। योगा में के प्रैक्टिसूं थियनि थियूं जंहिंमें उहो साह ॾे मुतवजे घणो कराईंदा आहिनि, साह में हलिया वञूं, साह में जुड़ी वञूं, हीअं चुप थी वञूं, उहो जेको न पहिरीं तारीफ़ कईसूं त उन सां इंतिशार ख़तमु थिए थो, इंतिशार बिल्कुलु ख़तमु थिए थो, सिहत सुठी थी वञे, हर शइ ठीकु आहे पंहिंजी जॻह, छो त उन में फिज़िकल एक्सरसाइज़ बि गॾु आहे न। पोइ उन मश्क करण सां, साह जे अंदरि मश्क करण सां, योगा करण सां इंसानु इंतिशार मां जान छॾाए थो वञे, ठीकु आहे। बाक़ी जेको असां अलाह ताला जो जेको ऐलान आहे, अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, उहो सुकून जेको आहे रूह जे रस्ते में ई आहे, ॿिए रस्ते में आहे ई कोन। इहो ज़ाती मुंहिंजो मुशाहिदो बि आहे। उनखां पोइ जेके असां वटि जेके केस अचनि था न हिते, उहो ॾिसूं था त इहे माण्हू ॿियनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं या वीडियोज़ ॾिसी करे ऐं उन्हनि ते प्रैक्टिसूं करे 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 उहे माण्हू रूह जी तलाश में निकिरी पिया आहिनि, त नतीजो उनजो जेको निकितो आहे उहो दिमाग़ु उनजो सोस खाई वियो आहे ऐं इंतिशार जो शिकार थी विया आहिनि, क्रेक थी विया आहिनि काफ़ी माण्हू। उनजे करे पंहिंजी मुंहं सां कॾहिं बि इन शइ जी कोशिशि न करणु घुरिजे। सुकून जंहिंखे असां चऊं था उहो ई आहे जेको अलाह ताला जो ऐलान आहे, बसि हिते एंड आहे। आख़िर में दुआ आहे अलाह ताला असां तव्हांखे इन पेचरनि खे सम्झण जी हिमत अता फ़रमाए ऐं मुर्शिद कामिल, उस्ताद कामिल जी तलाश करणु घुरिजे, उहो बि नसीबु फ़रमाए।